मुंहिंजो नालो प्रियांशी बंसरी है। अॼु तव्हांखे केले अने टमाटर जे बारे में ॿुधाईंदसि। सभिनी खां पहिरियों तव्हांखे उन्हनि जी ड्रॉइंग ॾेखारींदसि। ई टमाटर अने ई केलो। हाणे आउं तव्हांखे पहिरीं केले जे बारे में ॿुधाईंदसि। केलो हर सीजन में मिलंदो है। चाहे थधो हुजे। केलो अंदर खां सफेद हूंदो है ने ॿाहिरां खां पीलो हूंदो है। अने केला है न ॿ प्रकार जा हूंदा आहिनि, हिकु कच्चो केलो ने हिकु पक्को केलो। पक्के केले खां पहिरीं कच्चो केलो हूंदो है। कच्चे केले जी असां भाॼी ठाहे करे खाई सघूं, उनखे तरे करे खाई सघूं ने सभिनी खां वधारे मूंखे कच्चे केले जी चिप्स वणंदी है। पक्के केले जो असां बनाना शेक भी पी था सकूं। पक्के केले सां असांखे कैल्शियम भी मिलंदो है अने हड्डी मजबूत थींदी है। त असांखे रोज वेले केलो खाइणो खपे, चाहे नंढो हुजे या वॾो, बुज़ुर्ग हुजे या ॿार, सभिनी खे केलो खाइणो खपे, न त खाइणो ज खपे। हाणे आउं तव्हांखे टमाटर जे बारे में ॿुधाईंदसि। टमाटर जे बारे में टमाटर ॿाहिरां खां ॻाढ़ो ने अंदर खां भी ॻाढ़ो रस वारो हूंदो है। हर भाॼी में टमाटर वगैर कोई मजा कान ईंदी है। अगर भाॼी में टमाटर ही न हुजे त भाॼी में कोई स्वाद कान हूंदो है। इन करे टमाटर भाॼी जी शान है। अने टमाटर जी चटनी भी मूंखे हली वणंदी है। अने टमाटर जो सैलेड भी रोज खाईंदी आहियां। अने स्पेशली असांखे टमाटर जो सूप पहिरीं पीअणो खपे, क्योंकि टमाटर जे सूप सां अगर असांखे बुखार या सर्दी या खंघि हुजे उहो झटि लही वेंदी है। त असांखे टमाटर जो सूप हली पीअणो खपे। जय झूलेलाल।